हिकड़ी कथा ईंदी आहे गजानंद भगवान जी कि लक्ष्मी नारायण भगवान जो विवाह थियो ऐं भगवान भी ॾाढा कौतुकी इन्विटेशन कार्ड मोकिलियो ई कोन। हाणे सभु चवण लॻा शिव भगवान खे हाणे चाहिनि त उहे उन सां गॾु अची वञनि। ये साईं वो तो ठीक आहे लेकिन गणेश भगवान प्रथम वंदनीय चओ हरे राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। क्यों भैया उनका हिसाब किताब भी लंबा चौड़ा। सवा मण उन्हनि खे बढ़िया चूरो खपे, सवा मण घी खपे, सवा मण लड्डू खपनि। हाँ एॾे बारात में वरी हलंदा चूहे ते धीरे धीरे असां काथे रहां। तॾहिं चयूं सां हिकु कमु तव्हांजे निवास विहारे छॾींदासीं रखवाली करण। असां हली हलंदासीं विहारियूं निवास ते कि प्रभु तव्हां हिते हे तव्हांजे हवाले आहे, हिन स्थान जी रक्षा कयो ऐं असां थी था अचूं। वीचारा गणेश भगवान तैयार थी विया। एतिरे में भगवान जा मानस अवतार अची विया। नारद जी महाराज छा चयूं नारायण नारायण। बस जाते झगड़ा हलन तो उते नारद महाराज शांत करे छॾींदा, पर जाते न हलंदन तो उते शुरू भी कराए छॾींदा। यही तो लीलाऊं। गजानंद भगवान के नारद जी चवण लगा प्रभु लखे करोड़ देवता वॾा वॾा नंढा नंढा कई संत महात्मा सभिनि खे भगवान नारायण वठी आहिनि, तव्हांखे न वठी आहे? तव्हांखे प्रथम पूज्य चई चवनि पिया हिते रखवाली कयो। ॾाढा भोला भाला आहियो, ये सभु बहाना अथव तव्हांखे न वठी वञण जा। तव्हांखे हिते विहारे विया आहिनि, तव्हां बढ़िया वेठा आहियो हिते रखवाली था कयो। भगवान खे का चोरनि जो भउ आहे? भगवान रखवाली कराईंदा? हाँ छाजी रखवाली कराईंदा? चओ त सही था नारद जी, त तव्हां छा था वीचार कयो? कुझु कयो खेल। हाणे छा खेल कयूं? तव्हांजी सेना जो आहे इहा मूसक सेना। चयो बस बस नारद जी हाणे मां सम्झी वियुमि। तुरंत मूसक वाहन जो आह्वान कयो। लखे करोड़े मूसक अची विया। उन्हनि पंहिंजो खेल करे छॾियो। जाते रथ हलनि पिया बढ़िया बढ़िया शादीअ जा, उते वञी करे अंदरि ई अंदरि उन्हनि धरतीअ खे कुरदे छॾियो, कतरे छॾियो, कुतरे छॾियो। उन्हनि में गुण त आहे। हाणे हलंदे हलंदे सभिनि जा चक्का सिधो धरतीअ में धसी वञनि। बारात ई रुकी पई। भगवान नारायण चयो का भयो? कि का भयो? गजानंद भगवान आया न आहिनि, ॿियो वरी छा का भयो? हाणे त इहे सभु थियणा ई, छो जो उन्हनि जो नालो आहे श्री विघ्नराज। हरे राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। अरे भाई भगवान जो रथ तो कढो कम से कम। अॻिते त वधे बारात त साम्हूं खाती बीठो, खाती जातिया बड़ई थींदा। उन खे चयूं, उहो डुकंदो डुकंदो आयो। उन चको त कढी वरितो, लेकिन चवण लॻो प्रभु क्षमा कजो तव्हांजी बारात रुकी पई आहे भगवान जी। छो भला? तव्हांजे में सभु देवता नज़र था अचनि, लेकिन गजानंद भगवान नज़र नथा अचनि। तव्हांजे बारात में न आया आहिनि, उहे त प्रथम पूजन। प्रभु सभु घुराईंदा आहिनि, उन्हनि खे तव्हां न घुरायो अथव। तॾहिं मुस्कुराए करे भगवान चयो आदर सम्मान सहित गजानंद भगवान खे वठी अचो। पोइ त गजानंद महाराज मंगल मूर्ति घणे प्रेम सां बढ़िया लहराईंदा लहराईंदा पंहिंजे मूसक वाहन ते आया। बोलो मंगल मूर्ति भगवान की। त हे भगवान जी लीलाऊं असांखे सिखाइण जे लाइ भगवान अहिड़ी लीलाऊं कंदा आहिनि। हिकु बार कुबेर देवता खे अभिमान